अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। ॻोठ तमाची जय जो भरिसां दरगाह कुतुब अली शाह जे सालियाना उर्स मुबारक थी गुज़रियो। दरगाह शरीफ़ ते चादर चाढ़े दुआ घुरी वई। उन बैदि लंगर न्यास जो पिणु इंतज़ाम कयो वियो ऐं नाले वारे सूफ़ी रागिन सूफ़ियानो राग ॻाए आसपास खां आयल सवें मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते उर्स मुबारक जो ॾियारो मल्हाईंदड़ बुज़ुर्ग जे मुतवलियन ऐं अक़ीदतमंदनि क़ुर्बान अली शाह असगर आराई, अमीर अली सोढो ऐं साईं अला बचायो प्यासी चयो त हर साल जीअं हिन साल बि कामिल बुज़ुर्ग सैयद कुतुब अली शाह जो सालियाना उर्स मुबारक जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। हिननि वधीक चयो त सिंध जे बुज़ुर्गनि ऐं अवलिया करामनि सदाईं धरती सां मोहबत ऐं अमन जो दर्स ॾिनो आहे। इहो ई सबबु आहे जो असां बुज़ुर्ग कुतुब अली शाह सां इंतिहा जे अक़ीदत रखूं था ऐं इंशाअल्लाह अहिड़नि वलियनि ऐं बुज़ुर्गनि जा उर्स मुबारक ऐं ॾियारा क़ाइमु रहंदा। नवाब शाह सानवी ऐं आला सानवी तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीर आबाद पारां 12 जमायत जे सालियाने इम्तिहान जी रिज़ल्ट पधरी। प्री इंजीनियरिंग ग्रुप में 7,931 उम्मीदवार पास, 1,204 उम्मीदवार फेल, जॾहिं त प्री मेडिकल ग्रुप में 13,115 उम्मीदवार पास ऐं 1,429 उम्मीदवार फेल। तफ़सील मूजिब तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीर आबाद जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद फारूक हसन ऐं इम्तिहाननि वारे कंट्रोलर डॉक्टर वहीद मुराद बोर्ड ऑफिस में 12 दर्जे जी रिज़ल्ट पधरी करण बाबति मीडिया जे नुमाइंदनि खे आगाही ॾींदे ॿुधायो त शहीद बेनज़ीर आबाद तालीमी बोर्ड पारां पहिरियों भेरो टिनी ज़िलनि में साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने सां 12 जा इम्तिहान वरिता विया। हिननि वधीक ॿुधायो त 12 जमायत साल 2021 जे इम्तिहान में टिनी ज़िलनि मां प्री इंजीनियरिंग में 9,294 उम्मीदवारनि जी रजिस्ट्रेशन थी, जिन मां 9,286 उम्मीदवारनि इम्तिहान में हिसो वरितो, जिन मां 8 उम्मीदवार गैर हाज़िर रहिया। हिननि वधीक ॿुधायो त प्री इंजीनियरिंग में 7,931 उम्मीदवार पास थिया, जॾहिं त 1,204 उम्मीदवार फेल थिया, जॾहिं त 2,819 उम्मीदवार A1 ग्रेड, 2,431 उम्मीदवार A ग्रेड, 1,665 उम्मीदवार B ग्रेड, 813 उम्मीदवार C ग्रेड, 197 उम्मीदवार D ग्रेड ऐं 6 उम्मीदवार E ग्रेड में पास थिया, जॾहिं त 82 उम्मीदवारनि ते कापी केस ऐं 77 उम्मीदवारनि जे कागज़ मुकमल न हुअण करे रिज़ल्ट रोकी वई आहे। अहिड़ी तरह प्री मेडिकल में 14,710 उम्मीदवारनि जी रजिस्ट्रेशन थी, जिन मां 14,705 उम्मीदवारनि इम्तिहान में हिसो वरितो ऐं 5,000 उम्मीदवार गैर हाज़िर रहिया। हिननि वधीक ॿुधायो त प्री मेडिकल में 13,115 उम्मीदवार पास ऐं 1,429 उम्मीदवार फेल थिया, जिन में हिकु उम्मीदवार खे कापी केस ऐं 165 उम्मीदवारनि जे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे रिज़ल्ट रोकी वई आहे। हिननि वधीक ॿुधायो त प्री मेडिकल ग्रुप में 5,364 उम्मीदवारनि A1 ग्रेड, 4,429 उम्मीदवार A ग्रेड, 2,529 उम्मीदवार B ग्रेड, 746 उम्मीदवार C ग्रेड ऐं 54 उम्मीदवार D ग्रेड ऐं 3 उम्मीदवार E ग्रेड में पास थिया आहिनि। नौशरो फिरोज़ जो नौजवान नात ख़्वां शाहनवाज़ चना जे 19वीं सालगिरह जो केक कलोड़ा हाउस नौशरो फिरोज़ में काटियो वियो। तक़रीब में सियासी समाजी अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, दोस्तनि, रिश्तेदारनि वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते नात ख़्वां नौजवान शाहनवाज़ चना ॿुधायो त 7 सालनि जी उमिरि खां महबूब पाक जी सना ॿुधाईंदो पियो अचां, जेको सफ़र अॼु बि जारी आहे। हिन वधीक चयो त प्यारे आका हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी सबबु माशरे में इज़त मिली आहे। काइनात सरवर जो शान ॿुधाईंदो रहंदुसि। इन मौक़े ते एजाज़ अहमद कलोड़ो, राणो ख़ान वगण, हिदायतुल्लाह अब्बासी, प्रेस क्लब नौशरो फिरोज़ जे सहाफ़ी फ़कीर मेहर अली भेण, आसिफ़ चना, अदील ऐं ॿिया मौजूदु हुआ। लाड़काणे वेझो ॻोठ नबी बख़्श जतोई मां 3 ॾींहं अॻु गुम थियल 23 वरनि जे नौजवान लुत्फ़ अली पुट नज़ीर अहमद जतोई घर वापसि न मोटियो। वारसनि पारां अगवा जो शक मुज़ाहिरो कंदे नौजवान जी बाज़ियाबी लाइ SSP चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ हाजी अर्ज़ी ख़ान जतोई, मंज़ूर जतोई, बरकत अली जतोई ऐं ॿियनि दाहींदे चयो त असांजो नौजवान पंहिंजे सोट सां गॾु अर्ज़ नवीस जो कमु कंदो आहे, जेको 3 ॾींहंनि खां घर न आहे मोटियो। वाक़े जी रिपोर्ट हद जे कंगा थाणे जी पुलिस खे ॾिनी आहे, पर हिन वक़्त ताईं असांजो नौजवान न आहे मोटियो ऐं सभु घर भाती सख़्तु परेशानियुनि में वठिजी विया आहियूं। असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे। असांखे शक आहे त असांजे नौजवान खे अगवा कयो वियो आहे। हिननि DIG लाड़काणो SSP इमरान कुरैशी खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते नोटिस वठी असांजे अगवा थियल नौजवान खे बाज़ियाब कराए छायल बेचैनी ख़तमु कई वञे। बिटशा में असगरिया इल्मो अमल तहरीक पाकिस्तान जी सालियानी चूंड थी गुज़री, जंहिंमें बिटशा यूनिट लाइ जमशेद अहमद मरी खे ॿियों भेरो सदर मुंतख़िब कयो वियो। मरकज़ी सदर शहज़ाद रज़ा जी सदारत में थियल इलेक्शन में मुख़्तियार खोसो खे जनरल सेक्रेटरी, अवैस अहमद उमरानी खे नायब सदर, अब्द अली खासकेली खे
तालीम सेक्रेटरी, जवार जहांगीर खासकेली खे ॻोठ सुधार सेक्रेटरी, इनायत अली मला अज़ादार सेक्रेटरी, अता मोहम्मद खासकेली जॉइंट सेक्रेटरी, नदीम रज़ा ऐं शाहिद हुसैन सहतो खे तालीम आला सेक्रेटरी चूंडियो वियो। इन मौक़े ते नवनि मुंतखिब उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी वई ऐं उन्हनि खे हलफ़ खणायो वियो। उन खां अॻु में अॻूणनि उहिदेदारनि पारां सालियानी कारकर्दगी जी रिपोर्ट पेश कई वई ऐं बहितरीन कारकर्दगी ते एवार्ड ऐं सर्टिफिकेट बि तक़सीम कया विया। मलीर जे मेमण ॻोठ में ग़रीब आवाम जे इलाज लाइ इस्पताल जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंजो इंतज़ाम नामियारो समाजी अॻवान डॉक्टर मौलाबख्श अब्बासी संभालींदो। इफ़्तिताही तक़रीब में MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच, नामियारो आलिम दीन मुफ्ती नज़ीर अहमद जान नईमी, पीर आगा फज़ल रहमान सरहंदी समेत इलाइक़े जे मुअज़्ज़ज़न KK मेमण, मंजूर अहमद मेमण, शफ़ी मोहम्मद बिरोई, हाजी अशरफ मेमण समेत ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर मौलाबख्श अब्बासी जो चवणु हो त नएं क़ाइमु कयल सिटी इस्पताल जो मक़सदु कमाइण न पर बेपोच गरीब पोरियत माण्हुनि खे इलाज जी सहूलियत फ़राहम करणु आहे। हिन चयो त महांगे इलाज सबबि गरीब पोरियत शहर जे ॾूरां ऐं महांगे इस्पतालुनि वञण खां लाचार आहिनि। असांजी कोशिशि हूंदी त ग़रीब माण्हुनि खे न रुॻो इलाज पर लेबार्टरी, एक्सरे ऐं ॿियूं सहूलियतूं ॾेई इलाज करे संदनि हयातियूं बचायूं। तक़रीब खे MPA यूसुफ मुर्तज़ा बलोच चयो त मौलाबख्श अब्बासी जो मलीर वासियुनि लाइ तारीख़ी ख़िदमतूं आहिनि। इस्पताल मां ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदो हासिलु थींदो जेको क़ाबिले तारीफ़ आहे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।